अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु को रिव्यू कंदासीं। हिकु अनोखो रिव्यू आहे, ज़बरदस्त हिकु नई अपडेट्स तव्हां सां शेयर करण वारो आहियां। थंबनेल ते यकीनन तव्हां नालो बि पढ़ियो हूंदो, तव्हां ॾिठो बि हूंदो, ही साम्हूं पिक्चर हली रहिया आहिनि, तव्हां हीअ बि ॾिसी रहिया हूंदो हीअ छा आहे। अॼु जेको अपडेट्स आहे बहितरीनु अपडेट्स दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु वॾेरा शाही सिंध में जेका हली रही आहे, जेको रोज़ानो तव्हां न्यूज़ ते ॾिसी रहिया आहियो, सिंध में मसइला मसाइल पैदा थी रहिया आहिनि ऐं उन्हनि ते क़ाबू को नथो पाए सघे ऐं वॾेरा शाही जे ख़िलाफ़ु कोई आवाज़ु नथो खणी सघे, सरदारनि जे ख़िलाफ़ु कोई आवाज़ु नथो खणी सघे। हीअ जेका फिल्म तयारु थी रही आहे, जंहिंजो डायरेक्टर ऐं राइटर अली हसन चॾड़ साहब पाण आहे ऐं हीअ फिल्म जो नालो आहे जलाद ऐं थंबनेल ते बि तव्हां ॾिठो हूंदो, जंहिंमें जलाद लिखियो पियो हुयो। दोस्तों हीअ तयारु थी चुकी आहे, हिन जी शूटिंग हली रही आहे। हिन जो बिल्कुलु हाणे कुझु ॾींहंनि जे अंदरि दोस्तों तमामु जल्द ही फिल्म तव्हांजे साम्हूं अचण वारी आहे। हिन फिल्म जी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। हिन फिल्म में वॾेरा शाही जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो वियो आहे ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो वियो आहे। वॾेरा शाही दोस्तों सिंध मां ख़तमु थियणी बि नाहे ऐं तव्हां असांजे ज़िंदगी में मूंखे त नथो लॻे को वॾेरा शाही ख़तमु थिए। वॾेरा शाही पंजाब मां ख़तमु थी चुकी आहे, KPK में बि नाहे दोस्तों, बलूचिस्तान में आहे ऐं सिंध में सभ खां वधीक वॾेरा शाही जूं पहाड़ूं जेको आहिनि ज़मीन जे हेठि लथल आहिनि, हिननि खे को नथो उखाड़े सघे। वॾेरा शाही अहिड़ी आहे जो ग़रीबनि जे मथां कंहिं न कंहिं सिंध जे कुंड कच्छ में किथे न किथे ज़ुल्म ज़रूरु हूंदो आहे। हिकु वॾेरो भलो हूंदो आहे त ॿियो ॾिंगो ज़रूरु हूंदो आहे। कॾहिं बि वॾेरो पाण खे नुक़सानु नाहे ॾींदो, ग़रीबनि ते ई ज़ुल्म कंदो आहे। तव्हां यकीनन तव्हांजे साम्हूं अहिड़ा सीन गुज़रिया हूंदा, असांजे साम्हूं बि अहिड़ा सीन हज़ारे गुज़रिया आहिनि पंहिंजी ज़िंदगी जे दौरान बि। ड्रामनि में फिल्मनि में त ॾिसंदा आहियूं, हक़ीक़त में बि असांजे साम्हूं अहिड़ा सीन ॾिठा आहिनि। चवंदा आहिनि ॾाढे जी लठ खे ॿ मथा हूंदा आहिनि। बिल्कुलु इहो सच आहे। उन जे ख़िलाफ़ु ई अली हसन चॾड़ साहब फिल्म लिखी आहे, जंहिंजो नालो आहे जलाद। जलाद नाले सां ई तव्हां सम्झी विया हूंदव त केॾी हिकु बहितरीनु फिल्म हूंदी ऐं केॾो हिन में सुठो कमु कयो वियो हूंदो ऐं केॾो न हिन में सिंध अवाम खे मैसेज सुठो ॾिनो वियो हूंदो। जी हाँ दोस्तों, हीअ जेकी असांजी सुतल अवाम आहे, हुनखे मैसेज ॾियण जे लाइ, हुननि में शहूर पैदा करण जे लाइ ही सुठा सुठा ड्रामा पिया लिखिया वञनि। जीअं हवेली ड्रामो हली रहियो आहे, तव्हां ॾिठो। हीअ जलाद फिल्म बि अहिड़े क़िस्म जी आहे त अवाम खे शहूर ॾिनो वञे, सुठो मैसेज ॾिनो वञे ऐं सम्झायो वञे तव्हां पंहिंजे हक़नि लाइ उथो विढ़ो, आवाज़ु उथारियो। दोस्तों हीअ हुयो जलाद फिल्म जो रिव्यू जेको तव्हां सां कयोसीं। उमेदु आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो। महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा ऐं अॻिते बि दोस्तनि ताईं ज़रूरु पुॼाईंदा। अल्लाह हाफ़िज़।